नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त सहेलो में खबर ॾींदा फौजी सेठारकी ഡിസ്ട്രി शाग रेगुलेटरी एरैगेशन जी ज़मीनुनि ते बााثर माण्हुनि जो कब्ज़ो बरकरार। 6 चक में बि नवाब शाह जे चूंडियल एमपीए जे वेझे रिश्तेदारनि जे दुकान शाख जे कप ते वियारियल हारियुनि जा काफ़ी घर एरैगेशन जे इंजीनियर ऐं ऑफिसरनि गरी रिश्वत एवज़ हद तकलियूं न हटाए सघिया, जॾहिं त फौजी सेठारकी ડિસ્ટ્રી शाग ते ग़रीब माण्हुनि जो रोज़गार खसियो वियो ऐं घर पिण ढाहे पट कया विया। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सिंध हाई कोर्ट जे हुकमनि जी लॼ रखंदे एरैगेशन जे ऑफिसरनि तरफ़ां ग़रीबनि खे बर्बाद ऐं बाअसरनि खे आबाद करे हिते बिटो कानून जोड़ियो वियो आहे। हितां जे बेरोज़गार थियल माण्हुनि में मायूसी छायल आहे ऐं अदालतनि जे हुकमनि ते अफ़सोस कंदे चयो त रियासत त इहा ज़िम्मेवारी हूंदी आहे त ग़रीबनि खे रोज़गार ॾे, पर हिते जो उबतर थी रहियो आहे, जंहिंजो वाज़े सबूत बाअसरनि जा दुकान घर ऐं एरैगेशन जी ज़मीन त हद तकलियूं न हटायूं वयूं। छा सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान या हाई कोर्ट सिंध इन जो नोटिस वठंदियूं? छा फौजी सेठारकी ડિસ્ટ્રી शाख जे इंजीनियर या ॿियनि ऑफिसरनि खिलाफ का कार्रवाई कई वेंदी? मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।